एम ख़बर वाकिलियूं दोदापुर वेझो गोठाणे खां मोटरसाइकिल फुर वारे वाक़े जो एसएसपी चकमाबाद नोटिस वरितो आहे। एसएसपी चकमाबाद ताज शाख चौकी वेझो फुर वारे वाक़े जो नोटिस वठंदे ॿिनि पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार कराए छॾियो आहे। गफ़लत जो मुज़ाहिरो करण ते सैयद हाजन शाह समेत ॿिनि एहलकारनि खे लॉकअप कयो वियो आहे। ताज शाख पुलिस चौकी वेझो गोठाणे खां मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान फुर कयो वियो हो। आगाह कई पिया दोदापुर वेझो गोठाणे खां मोटरसाइकिल फुर वारे वाक़े जो एसएसपी चकमाबाद नोटिस वरितो आहे। एसएसपी चकमाबाद ताजा शाख चौकी वेझो फुर वारे वाक़े जो नोटिस वठंदे ॿिनि पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार कराए छॾियो आहे, जॾहिं त गफ़लत जो मुज़ाहिरो करण ते सैयद हाजन शाह समेत ॿिनि एहलकारनि खे लॉकअप पिणु कयो वियो आहे। ताज शाख पुलिस चौकी वेझो गोठाणे खां मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान फुर कयो वियो हो। एम ख़बर वाकिलियूं पिया दोदापुर वेझो गोठाणे खां मोटरसाइकिल फुर वारे वाक़े जो एसएसपी चकमाबाद नोटिस वरितो आहे। एसएसपी चकमाबाद आजा शाख चौकी वेझो फुर वारे वाक़े जो नोटिस वठंदे ॿिनि पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार करे छॾियो आहे। आगाह कई पिया गफ़लत जो मुज़ाहिरो करण ते सैयद हाजन शाह समेत ॿिनि एहलकारनि खे लॉकअप कयो वियो आहे। ताज शाख पुलिस चौकी वेझो गोठाणे खां मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान फुर कयो वियो हो।